पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में ताज़ी इज़ाफ़े ते सदर पाकिस्तान गुड्स ट्रांसपोर्ट अलायंस मलिक शहज़ाद ऐवान सख़्त रद्द-ए-अमल ॾींदे चयो आहे त समूरे मुल्क में माल बरदार गाॾियुनि जी किरायनि में 20% इज़ाफ़े जो ऐलान करे छॾियो आहे। मलिक शहज़ाद ऐवान चयो त गुज़िरियल 2 महीननि दौरान डीज़ल जी क़ीमत में फ़ी लीटर 78 रुपया जॾहिं त पेट्रोल जी क़ीमत में 68 रुपया फ़ी लीटर इज़ाफ़ो कयो आहे, जंहिं सबबि ट्रांसपोर्टर्स जे ख़र्चनि में नुमाया इज़ाफ़ो थियो आहे। हिन चयो त जेकॾहिं पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में इज़ाफ़ो कंहिं मजबूरी जे तहत कयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत खे घुर्जे त टूल टैक्स समेत ॿियनि टैक्सिस में घटिताई जो ऐलान करे त जीअं ट्रांसपोर्टर्स खे कुझु रिलीफ मिली सघे। हिन चयो त मुल्क में ताज़ी मुआशी सूरतहाल जे बावजूदि ट्रांसपोर्ट, इम्पोर्ट, एक्सपोर्ट ऐं कारोबारी सरगर्मियुनि खे जारी रखियो वियो आहे, पर पेट्रोलियम शयुनि जी क़ीमतुनि में मुसलसल इज़ाफ़े सां न सिर्फ़ ट्रांसपोर्टर्स पर हर पाकिस्तानी मुतासिर थींदो आहे। इन्ही सां महांगाई जो नओं तूफ़ान ईंदो आहे। मलिक शहज़ाद ऐवान चयो त वफ़ाक़ ऐं पंजाब हुकूमत जे ग़लत पॉलिसियुनि सबबि ट्रांसपोर्टर्स खे माज़ी में 10 ॾींहनि जी मुल्कगीर हड़ताल भी करणी पई हुई। शहज़ाद ऐवान मूजिबि हड़ताल जे दौरान पंजाब जे सीनियर वज़ीर मरियम औरंगज़ेब ऐं पंजाब जे ट्रांसपोर्ट वारे वज़ीर बिलाल अकबर सां थियल मुआहिदनि ते अञा ताईं अमल नाहे थी सघियो। हिन वधीक चयो त वज़ीर इत्तलात मवासिलात अब्दुल अलीम ख़ान तरफ़ां कयल वादनि ते भी अमल न पियो कयो वञे। सदर पाकिस्तान गुड्स ट्रांसपोर्ट अलायंस मुतालबो कयो त वफ़ाक़ी, पंजाब ऐं सिंध हुकूमतूं ट्रांसपोर्टर्स सां कयल मुआहिदनि ते फौरी अमल कनि। ॿी सूरत में जेकॾहिं पॉलिसियुनि ते नज़रसानी न कई वई त समूरे पाकिस्तान में ट्रांसपोर्ट बंदि कई वेंदी, जंहिं सां समूरी ज़िम्मेवारी वफ़ाक़ी हुकूमत ते लागू हूंदी।